नाज़रीन, छाछरू शहर में कायम कयल आरो प्लान गुज़िरियल 2 सालनि खां नाकारा हुजण करे शहरी साफ़ पानी जे फुड़े लाइ परेशान आहिनि। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बरकत बजीर। जी बरकत। जी बिल्कुल मौजूद आहियां छाछरो शहर के मेन आरो प्लांट ते मौजूद आहियां जो रोज़ाना 1 लख गैलन शहरन के पानी फराम कंदो जो गुज़िरियल 2 सालन खां ही नाकारा हालत में आहे। तव्हां ॾिसी सघो था जी जेका मशीनरी आहे ही तबाह थी रही है। 2 सालन खां ही जो फिल्टर प्लांट है यो नाकार हालत में। शहरी जेके आहिनि वो पानी जे फुड़े लाइ दर बदर आहिनि। वधीक त जेके शहरी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेको आरो प्लांट जो वो ऑपरेटर है उनखां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। पानी असीं पैसनि जो वठंदा आहियूं, 1000 रुपया ॾींदा आहियूं गॾे गाॾी वारे खे, उहो असांखे ॾेई वञे थो। 2 ॾींहं कयूं था, 3 ॾींहं वरी ओड़ा जा ओड़ा। हाणे महिरबानी करे हिते अचूं था, ही चवनि था असां वटि आरो मशीन ख़राबु आहे, फलाणो आहे, हीअं आहे। पैसा मिलनि था अलाए केॾां था कनि, ही ठाहिनि कोन था। हिननि वटि अचूं था, रड़ियूं करे शाम जो वापसि वञूं था, पर मुंहिंजी घणी लॻे तॾहिं वरी अचूं। विजू भी करणो पए थो, नमाज़ भी पढ़नी है। मेहरबानी करे असांजो खुदा के हाज़ुर नाज़ुर ॾिसो। असीं सभु सरापा एहतिजाज करे गर्जी करे इहो अर्ज़ था करियूं, अपील था करियूं, आजिज़ी इंकिसारी था करियूं त महिरबानी करे असांखे हीअ पाणी जो जेको मसइलो प्रॉब्लम हल कराए ॾिनो वञे। 2-3 महीना थिया आहिनि, पाणी सुफ़ा खारो बि कोन थो मिलो, मिठो त ठहियो, खारे पैनान जो ख़राबु आहे। असांजो तक़रीबन 30,000 खां 40,000 आबादी आहे शहर में, असांखे पाणी खारो बि कोन थो मिले। हिकिड़ो पब्लिक हेल्थ वारनि वटि उहो हिकिड़ो ट्यूबवेल रहियो आहे। एॾो शहर आहे तक़रीबन 30,000 खां मथे आबादी आहे, पाणी उते मिले कोन थो। उते बि कॾहिं मिले थो कॾहिं कोन थो मिले। ग़रीब माण्हू परेशान आहिनि। हिते शहर में दॿो वठूं था त घरे गाॾी वारा 300 150 200 रुपया दॿो ॾियनि था हिकिड़ो टाइम। ग़रीब माण्हू अटो वठे या पाणी वठे। पाणी ॾाढी प्रॉब्लम शहर में आहे। 30,000 जी आबादी आहे। हाणे गर्मियूं अचनि पियूं, हाणे पाणी जो वॾो प्रॉब्लम थियण वारो आहे। मथे रमज़ान शरीफ़ बि अचण वारो आहे ऐं पाणी इन समय तमामु ॾाढी कड़ो पाणी वॾी मुश्किलात आहे। इन जे करे असां इहो ई महिरबानी कई रिक्वेस्ट कई आहे रीस साहब सरकार सां त महिरबानी करे आर ए प्लान जो बोलियल इंतज़ामिया ऐं कंपनी वारनि खे चयो त आर ए प्लान जो बोर कड़ो पाणी त कम से कम इहो ठाहियो वञे। शहरनि जो चवणु आहे त जेको ही आर ओ प्लांट ख़राबु हुअण करे जेको असांजो मिठो पाणी आहे उहो अनलब थी वियो आहे। शहरी जेको 100 खां 150 रुपया पाणी जो कैन वठण ते मजबूर आहिनि। ऐं शहरनि जो चवणु आहे त हिते विज़ू जे लाइ बि असांखे पाणी नथो मिले। ऐं हिते जेको ऑपरेटर आहे उनखां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उनजो चवणु आहे त हीअ जेका आर ओ प्लांट आहे गुज़िरियल 2 सालनि खां ख़राबु हालत में आहे। असां काफ़ी मरतबा पब्लिक हेल्थ इंतज़ामिया खे ॿुधायो आहे पर कंहिं बि इनजो नोटिस न वरितो आहे। ऐं आर ओ प्लांटनि जो ऑपरेटरनि जो चवणु आहे त जेके असांखे पघारूं आहिनि उहे बि नथियूं ॾिनियूं वञनि। असां मजबूरनि इन करोड़ रुपयनि जी मशीनरी जेका आहे उनजी हिफ़ाज़त करे रहिया आहियूं। शहरनि इहो आला इंतज़ामिया खां आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इन मामले जो नोटिस वठी पाणी जो जेको बुनियादी मसइलो आहे इहो हल करे ॾिनो वञे। जी।